तव्हांजो सिंधी ॿोली ओताक में स्वागत आहे। अॼु असां हिकु किताब जे बारे में ॻाल्हाईंदासीं जंहिं किताब जो नालो आहे द स्विंग यानी पींघो। किताब लिखण वारी लेखिका आहे ईशा मर्चेंट। हिकु कैनेडा जो साइंटिस्ट हो जेको जापानी हो, डेविड सुजुकी। उनजा माइट जापानी हुआ ऐं कैनेडा माइग्रेट करे विया हुआ। उन पंहिंजी आत्मकथा में लिखियो आहे त दुनिया जा सभु माण्हू साॻे दिमाग़ जो उपयोग करनि था। असांजी एनाटॉमी साॻी आहे, पर हर हिकु माण्हू ज़िंदगीअ खे, दुनिया खे पंहिंजे ज़ाती नमूने महसूसु करे थो, ॾिसे थो। हुन लिखियो त जीअं त असांजा दिमाग़ जेको आहे उहो जेको असां पंहिंजे उज़वनि सां महसूसु कयूं था, अखियुनि सां, कननि सां ॿुधूं था, पढ़ूं था, उनखे एडिट करे थो ऐं हिकु हर हिकु इंसान जे मन में हू उनजे माहौल जे हिसाब सां हिकु ज़ाती पर्सनल हिस्ट्री क्रिएट करे थो ऐं उनजे विश्वास, उनजे मूल्यनि जे हिसाब सां हू दुनिया जो अनुभव करे थो। हिकु चौथी पीढ़ी वारो माण्हू कीअं 4 पीढ़ियूं ॿिए माण्हूअ ज़िंदगी जी ऐं उनजो अनुभव कयो, उनजो अहसासु इज़हार कीअं करे थो, उनजो ही किताब मिसाल आहे। हिन लेखिका ईशा मर्चेंट जी पड़ नानी, मैटरनल ग्रेट ग्रांड मदर, कीअं पंहिंजी ज़िंदगी जी ऐं उन कहिड़ा अनुभव कया, उन जे बारे में बयानु कयो आहे ऐं उन पीरियड जो बयानु कयो आहे जेको 20वीं सदीअ जो काफ़ी ॾुखियो पीरियड हो। हिन नावल में ईशा पंहिंजे पर नानीअ जी आखाणी ॿुधाई आहे ऐं उहा कीअं भारत जे विरहाङे खां पहिरीं, पार्टीशन खां पहिरीं सिंध में रही ऐं पोइ पार्टीशन थियण खां पोइ भारत में आई। हिन लेखिका लॻभॻि 15 सालनि जी स्टोरी हिन नावल में पेश कई आहे, 1933 खां वठी 1948 ताईं। स्टोरी शुरू थिए थी भाइन बरी जे बचपन सां। भाइन बरी जेको आहे पद्मा बजाज जो शादीअ खां पहिरीं जो नालो आहे ऐं पद्मा बजाज हिन नावल जी नायिका आहे, हीरोइन आहे। उन वक़्त में उन्हनि लॻभॻि 15 सालनि में विश्व युद्ध 2 थियो हो। भारत जी आज़ादी पंहिंजे उजूर ते, आज़ादीअ जी लड़ाई अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ पंहिंजे उजूर ते पहुचण वारी हुई ऐं उन खां पहिरीं सॼे विश्व में हिकु आर्थिक मंदी आई हुई। 1929 में अञा उनजो असर पे ॾिसण आयो, ख़ासि करे पश्चिमी मुल्कनि में, यूरोप में, अमेरिका में। हिटलर जा बि साॻा ई साल हुआ। उन ई साल में उन ई वक़्त में होलोकॉस्ट थियो जेको नाज़ीन यहूदी माण्हुनि सां ज़ुल्म कया। त अहिड़े ऐतिहासिक माहौल में हीअ स्टोरी हिकु नंढे शहर जी, रोहिड़ीअ में रहंदड़ हिकु कुटुंब जी आहे जंहिंमें भावन बारी शादी करे वञे थी ऐं हिकु पंहिंजी सियाणप ऐं सुठे व्यवहार सां हिकु पंहिंजे पतीअ खे सपोर्ट करे हिकु फैमिली जो बुनियादु विझे थी, कुटुंब जो बुनियादु विझे थी, जेका अॻियां वञी करे ख़ुशि थिए थी। पर हीअ उन वक़्त जे ॾुखे वक़्त जी हिकु कहाणी आहे। हूअं त पींघो असांखे बचपन जी यादि ॾियारे थो, रांदियुनि जा ॾींहं यादि करे थो, पर हिन स्टोरी में, हिन कहाणीअ में पद्मा जे लाइ पींघे जो हुअणु ॾाढी मायना रखे थो ऐं उनजी हिकु न सिर्फ़ु दिली ख़्वाहिश हुई, पर हुनजे घर खे मुकमल करण वारी शइ इहो पींघो हुयो। पद्मा पंहिंजनि भाउरनि जी लाडली हुई, पंहिंजे परिवार में नंढी हुई, तमामु होशियारु हुई ऐं पढ़ण जी शौक़ीन हुई। पर उनजो सपनो हो जेको भई मां पढ़ी करे मास्तर थींदसि, उहो चूर चूर थी वियो जॾहिं उहा 13 सालनि जी थी ऐं उन माइटनि भाउरनि उनखे शादी करण लाइ चयो ऐं स्कूल छॾण लाइ चयो। उहा तमामु नाराज़ थी ऐं काफ़ी उन घर में ट्राई कयो, पंहिंजे कोशिशि कई त उहो चालू रहे, पर उहो न थियो। ऐं 1930 जे ज़माने जी ॻाल्हि ॾिसे त उन वक़्तु शायदि छोकिरियूं एॾो अपोज़ न कंदियूं हुयूं माइटनि खे, त हुनजी शादी टेऊमल बजाज सां थिए थी। पर उन वक़्तु हुन प्रण कयो पंहिंजे पाण सां त जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलंदो, हुनजा ॿार थींदा, त हूअ ज़रूरु कोशिशि कंदी त हुनजे ॿारनि खे शिक्षा, ख़ासि करे छोकिरियुनि खे, ज़रूरु मिले
ऐं अॻियां वञी करे ईअं थिए बि थो। पर इहो सभु थियण खां पहिरीं असांखे ॾिसणो पवंदो त छा थियो। त पद्मा शादी करे हिकु नए परिवार में कुटुंब में आई ऐं उनमें उनजो मज़बूत बुनियादु विझण लाइ हुन पंहिंजे पति खे कदम सां कदम मिलाईंदे सपोर्ट कयो। उहो होशियारु आहे, इंटेलिजेंट आहे ऐं पंहिंजे सुठे व्यवहार सां कुटुंब जे हिकु मुख्य आधार वांगुरु अॻियां वञी करे वॾी थिए थी पई। पद्मा जी शुरूअ खां वठी लेखिका ॾेखारियो आहे कि इन किताब में त छोकिरियुनि जे तरफ़, औरतुनि जे तरफ़ काफ़ी सुजाग आहे, उन्हनि जा हक़ वास्ता हुअणु खपनि समाज में, उन तरफ़ उनजो लाड़ो आहे। हिकु फेमिनिस्ट कैरेक्टर जो उनमें किरदार जो उनमें ॾिसणु अचे थो पियो रूप। हूअ न फ़क़ति हिकु सुठो घर हलाइण वारी मज़बूत ऐं समझदार औरत हुई, पर उनखे दुनियादारी जी बि ख़बर हुई ॿाहिरि छा थी रहियो आहे पॉलिटिक्स में, इकोनॉमिक्स में ऐं भारत जी आज़ादी जी लड़ाई जे बारे में। ऐं उन लाइ जवाबदार हो हुनजो घोटु टेऊंमल, जेको उनखे न फ़क़ति प्यार करे थो पर उनजी सलाह वठे थो, इज़त करे थो, उन सां सभु शेयर करे थो। उहो हिकु दोस्त वांगुरु पंहिंजी ज़ाल सां वहिंवार करे थो। ऐं इहो हिकु वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि त 1930-40 जे ॾहाके में मर्द प्रधान असांजो समाज सिस्टम हो, सामाजिक रिश्तो हुयो जंहिंमें मर्दनि जी वधीक हलंदी हुई। ऐं उन दौर में हिकु मर्द पंहिंजे ज़ाल सां सभु कुझु शेयर करे थो, उनजी इज़त करे थो, उनजी सलाह वठे थो। इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। त इहो मां सम्झां थो ईशा जो जेको पर नानो थियो उन जे लाइ बि हिकु तमामु सुठी ॻाल्हि चवाइजे। ऐं उन मूंखे इहो ॻाल्हि इंटरव्यू में ॿुधाई, जेको इंटरव्यू तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था। किताब में इंसानी रिश्तनि जो तमामु सुठो ऐं ख़ूबसूरत वर्णन आहे। शादीअ खां पोइ पद्मा जॾहिं जंहिं पाड़े में रहण वञे थी, उहो पाड़ो घणे भाङे मुस्लमाननि जा परिवारनि जो हुयो ऐं उते हूअ हिकु मुस्लिम विधवा औरत सां दोस्ती करे थी, फातिमा सां। फातिमा पद्मा खां काफ़ी वॾी आहे उमिरि में ऐं उनखे लॻभॻि हिकु माउ वांगुरु संभाले थी या सलाह ॾिए थी। त हिकु क़िस्म जी पद्मा खे उहा हिकु माउ जी कमी शायदि जेका लॻंदी हुजे उहा पूरी थिए थी उन मां। फातिमा जी ख़ुदि जी कहाणी बि काफ़ी संजीदा आहे ऐं हुनखे ॾुख ॾिसे थी ज़िंदगीअ में, पर हुनजे कैरेक्टर में, हुनजे किरदार में बि हिकु मौत भरी मैच्योरिटी ॾिसणु अचे थी ऐं हूअ ज़िंदगीअ जे मुश्किलातुनि जो ख़ुशीअ सां या सोचे सम्झी करे सामनो करे थी। उन वक़्त में उन्हनि किताब जे उन चैप्टर्स में ईशा रिलीजियस जेके धार्मिक मज़हबी तफ़ावत थियनि था उन्हनि जो बि संजीदा नमूने ज़िक्र कयो आहे ऐं उहो ॾेखारे थी त कीअं असां पंहिंजे धर्म खां निष्पक्ष थी करे जेकॾहिं ॾिसूं ज़िंदगीअ में त नफ़रत करण जो को कारण कोन्हे। ऐं हीअ सभु बेमाइनी आहिनि जेके असांखे विराइनि थियूं ॻाल्हियूं, उहे धर्म हुजे, असांजी ॿोली हुजे, असांजे स्किन जो कलर हुजे, त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इंसान खे विढ़ाइण लाइ काफ़ी आहिनि ऐं इहो हिकु ईशा उन में काफ़ी सुठे नमूने बयानु कयो आहे। भारत जे विरहाङे अहिड़ियूं हज़ारे कहाणियुनि खे जनमु ॾिनो हूंदो, जिन मां हिकु कहाणी पद्मा बजाज जी आहे, पर इहो चौथी पीढ़ी में अची करे ईशा जहिड़े राइटर, लेखक, उहा असांखे कहाणी ॿुधाए थी जंहिंमें जदोजहद आहे, ज़िंदगीअ जूं मुश्किलातूं आहिनि, स्ट्रगल्स आहिनि। उहे आर्थिक मुश्किलातूं हुयूं या लॾ पलाइण जूं मुश्किलातूं हुयूं, माइग्रेशन जूं, या वापसि अची करे जिते बि उन्हनि खे मौक़ो मिलियो उहे सिंधी फैमिलीज़, सिंधी कुटुंब कीअं अची करे रहिया ऐं कहिड़नि क़िस्मनि जो तकलीफ़ूं ऐं वहिंवार ॾिठो, उनजो बयानु कयलु आहे। किताब में हिकु सुठे नमूने बयानु कयलु आहे त भई जॾहिं बि लॾ पलाइण जहिड़ो, माइग्रेशन जहिड़ो वाक़ियो थिए थो त आम माण्हुनि जे लाइ केॾी उनजी ख़राबु हालत थिए थी पई, उनखे केतिरियूं तकलीफ़ूं सहणियूं पवनि थियूं, मज़हबी झगड़ा, नुक़सान, घर वञणु, औरत छोकिरियुनि जी तकलीफ़ूं, इहे सभु ॻाल्हियूं हुन में अची थियूं वञनि जॾहिं बि इन क़िस्म जो वाक़ियो थिए थो। त हीअ हिकु किताब हुन में थोरो टच करे थो उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां। किताब में सिंधी कल्चर, मज़हब, सिंधी कल्चर ख़ासि करे असांजी संस्कृति, विरासत जो तमामु सुठो बयानु कयलु आहे। उन में जेके कैरेक्टर्स जा किरदारनि जा नाला आहिनि उहे सचा आहिनि, छाकाणि त इहा सची स्टोरी आहे। लेखिका उन्हनि में चेंज न कयो आहे, कुझु बदिलाव न कयो आहे। ऐं उथणी वेहणी जो कुझु बयानु कयलु आहे, उहो मूंखे ॾाढो अजब लॻो
त 15 साल जी उमिरि में बुक लिखंदड़ किताब लिखंदड़ ईशा खे उन्हनि बाबति कीअं ख़बर पई त जॾहिं मां उन सां उन बारे में ॻाल्हायो त उन मूंखे ॿुधायो भई कीअं हुन पंहिंजे किताब जे लाइ रिसर्च कई ऐं पंहिंजे नानीअ खां मदर खां माउ खां मासियुनि खां ॿियनि रिलेटिव्स सां ॻाल्हियूं करे सभु कुझु पतो कयो ऐं लिखियो। किताब में हिकिड़ो चैप्टर आहे जंहिंमें लेखिका हिकु फिक्शनल कैरेक्टर हेमू खे आणे थी ऐं उनजे थ्रू हिकु ॿारु कीअं पार्टीशन जे करे सफ़र करे थो ऐं एक्सपीरियंस करे थो, उन आज़मूदो करे थो, उनजो हिकु मिसाल ॾिनो आहे। ऐं उहो छोकिरो आहे हेमू जेको वॾी लाइन में बीठो आहे, ॾाढी वॾी लाइन आहे जंहिंमें पाणी भरण लाइ सभु ॼणा बीठा आहिनि। त उहो ॿारु पंहिंजो टाइम पास करण लाइ उहो अंग ॻणणु शुरू थो करे 1 2 3 ऐं 10,000 सेकंड यानी 10,000 अंग ॻणे थो पूरो करे तॾहिं हुनजो नंबर थो अचे। त चैप्टर जो नालो आहे 10,002। त हू एतिरा सेकंड वेट करे थो पाणीअ जे लाइ, पाणी भरण लाइ। त इहो हिन में जेको बयानु कयो आहे हिन चैप्टर में उन ॿार जे नज़रनि सां ॿारु कीअं उहो एक्सपीरियंस थो करे इन क़िस्म जी हालतुनि में, ॾाढो ब्यूटीफुल तमामु ख़ूबसूरत नमूने वर्णन थियल आहे जेको मूंखे पढ़ी करे ॾाढी ख़ुशी थी त ईशा जी राइटिंग में उहो हिकु सुंदरता आहे। ही पॉडकास्ट मां तमामु नंढो थो रखां छो जो किताब जे बाबति ऐं उहो कीअं लिखियो वियो आहे, उन लाइ छा रिसर्च कई आहे, उहो सभु मां उन सां हिकु अलॻि रिकॉर्डिंग में, वीडियो रिकॉर्डिंग में डिस्कस कयो आहे बयान, त उहो तव्हां उन में ॾिसी था सघो। मां हिते सिर्फ़ु इहो चवंदुसि त तव्हां हीअ किताबु ज़रूरु पढ़ो। हिकु 15 साल जी चौथी पीढ़ी वारो लेखक कीअं उन किताब जे बारे में वीचार करे थो ऐं लिखे थो। जेको उन किताब लिखण जो जेको पहिरियों वीचार उन में आयो, उहो पंहिंजे माउ खे हिकु गिफ्ट ॾियण लाइ आयो, भई पंहिंजी माउ खे मां इहा गिफ्ट ॾियां, छो जो हुनजी माउ पंहिंजी नानी माना लेखिका जी पर नानी खे ॾाढो मिस कंदी आहे। त ही ख़ूबसूरत वीचार पंहिंजो पाण में आहे, त उहो कीअं लेखिका किताब में नैरेट कया उहो तव्हांखे पढ़णु खपे। पक आहे त लेखिका जी पर नानी पद्मा बजाज जिते बि हूंदी उहो फ़ख्र सां ईशा खे ॾिसंदी हूंदी ऐं महसूसु कंदी हूंदी त जेके ॿिज तइलीम जा उन पोखिया हुआ पंहिंजे ॿारनि लाइ, उहे हाणे फल ॾेई रहिया आहिनि ऐं उन फल जो ई हिकु क़िस्म आहे, मिसाल आहे ही किताब द स्विंग पींघो। पढ़ो ऐं जेकॾहिं तव्हांखे पॉडकास्ट वणे थी त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ही जेके ऑडियो पॉडकास्ट आहिनि उहे बि तव्हां ॿुधी था सघो घणनि ई प्लेटफॉर्म्स तां।